कराची में गिरफ्तार मुबैना मंशियात फरोश अनमोल उर्फ पिनकी जो केस हिन वक्त सिंध पुलिस लाइ वडो चैलेंज बनियल है। पुलिस इन केस के रुगो एक फर्द जो केस न पर एक मुनज़्ज़िम इम्कानी तौर ते बैनुल सूबाई ऐं जुज़वी तौर ते आलमी मंशियात नेटवर्क सां ॻंढियल मामलो करार ॾेई रही है। एडिशनल IG कराची आज़ाद खान मौजिब अनमोल उर्फ पिनकी के कराची में एक गडियल कार्रवाई दौरान गिरफ्तार किया वियो, जंहिंमें पुलिस ऐं एक सिविल इंटेलिजेंस इदारे हिस्सो वरितो। गिरफ्तारी संदसि फ्लेट मां अमल में आई, जिते मुबैना तौर मंशियात ऐं हथियार भी हथ आया। एडिशनल IG कराची आज़ाद खान ॿुधायो त पिनकी जे कब्ज़े मां लॻभॻि 1.5 किलो कोकेन, 9mm पिस्टल, कोकेन तैयार करण वारो केमिकल हथ आयो है। पुलिस मौजिब हिन केस के रुगो पैदावार या सप्लाई न पर मुनज़्ज़िम पैदावार वारे चेन सां जोड़ियो वञे थो। ये जो हमारी अक्यूज है पिंकी, इसको हमने गिरफ्तार किया। वहाँ से तकरीबन 1.5 किलो कोकेन बरामद हुई। इसी तरह तकरीबन 7 किलो मुख्तलिफ केमिकल्स जो ये नशा और अद्वियात बनाने में इस्तेमाल होते हैं वो वहाँ से बरामद हुए। एक 9mm पिस्टल मिला और इसके ऊपर हमने थाना गार्डन में, क्योंकि उसका जुरिस्डिक्शन थाना गार्डन भी थी, वहाँ पे FIR दर्ज हुई। नेटवर्क कहिड़ी रीत कम कंदो हो? जांच मूजिब ही नेटवर्क जदीद तरीक़े सां हलंदड़ हो। 2014 खां मुबैना तौर मंशियात जी सरगर्मियुनि जी शुरूआत 2018 खां कराची में ऑनलाइन नेटवर्क ज़रिए सरगर्म थी। डिलीवरी लाइ राइडर्स ऐं बाद में ऑन डिमांड सर्विसिस जो इस्तेमालु कयो वियो। पुलिस मौजिब 9 राइडर्स जी सुञाणप थी चुकी है। 8 पंजाब सां ताल्लुक़ रखनि था, 1 कराची जो है। जॾहिं राइडर्स गिरफ्तार थियण लॻा त तरीक़ेकार तब्दील करे लोकल डिलीवरी सर्विसिस इस्तेमालु कयूं वयूं। पुलिस पारां जारी तफ़सीलन मौजिब 20 केस सिंध में दाख़िल आहिनि। 3 केस लाहौर में मौजूद आहिनि। मोबाइल जे फॉरेंसिक कराई वई। 869 मोबाइल नंबर्स हथ आया, जिन मां 132 कराची जा आहिनि। उन्हनि मां केतिराई मंशियात नेटवर्क सां लाॻापियल हुअण जो शक आहे। कराची पुलिस चीफ ॿुधायो त 3 करोड़ रुपयनि खां वधीक बैंक ट्रांज़ेक्शन थी। इहे अंग इशारो कनि था त जांच कंदड़ इदारनि जे नज़र में ही सिर्फ़ स्ट्रीट डीलिंग न पर वॾी सतह जो नेटवर्क आहे। परॾेही लिंक जी दावा कंदे एडिशनल IG कराची चयो त कुझु अफ्रीकी मुल्कनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हू हिन नेटवर्क सां जुड़ियल थी सघनि था। उहे मुबैना तौर लाहौर में मौजूद आहिनि। नेटवर्क जा कुछ हिस्सा लाहौर ऐं ॿियनि शहरनि में भी सरगर्म आहिनि। पंजाब पुलिस के साथ हम राब्ते में हैं, उनकी हम डिटेल ले रहे हैं। FIA के साथ हमारा हो गया है, क्योंकि इसमें फाइनेंशियल ट्रांजैक्शंस के हवाले से बात है। वो NCCI के साथ, साइबर क्राइम वालों के साथ हमारा है, क्योंकि इसमें भी डिजिटल ट्रांजैक्शंस हैं और बाकी चीज़ है। FMU के साथ हम रब्ता कर रहे हैं, क्योंकि ताकि मजीद अकाउंट्स इसमें आएंगे और एक पूरी चेन चलेगी। 4 नाम हमने भेजे हैं ECL में डालने के लिए। वो लोग के जो इस पे इन्वॉल्व हैं हम आगे भी बढ़ाएंगे। ये दावा जांच के बैनुल सूबाई खां अॻिते वधाए मुमकिन ट्रांसनेशनल रुख ॾे थी, पर हिन वक़्त ताईं इहो पुलिस जांच जो हिस्सो आहे, अदालती फ़ैसिलो न आहे। इदारनि जी शमूलियत जे हवाले सां एडिशनल IG ॿुधायो त हिन केस में पंजाब पुलिस, एंटी नार्कोटिक्स फोर्स, FIA ऐं ॿिया लाॻापियल इदारा करे रहिया आहिनि। पिनकी केस रुगो हिकु मंशियात फरोश जी गिरफ़्तारी न पई सम्झी वञे, पर इन खे अहम उन करे सम्झो पियो वञे छो त ऑनलाइन ऐं डिजिटल ज़रियनि सां मंशियात जी विर्छ, राइडिंग ऐं डिलीवरी एप्स जो मुबैना इस्तेमालु, बैनुल सूबाई नेटवर्किंग ऐं वॾे पैमाने ते माली ट्रांज़ेक्शन, इहे सभु अंसर ज़ाहिर कनि था त मंशियात जो कारोबार हाणे रवायती तरीक़नि खां निकिरी करे वधीक जदीद ऐं नेटवर्क बुनियाद बणिजी चुको आहे। अनमोल उर्फ पिनकी ते इल्ज़ाम आहे त हूअ रोज़ानो लखें रुपयनि जी मंशियात विकिरो कंदी हुई। ख़ासि तौर ते कोकेन जो कारोबार हलंदो हो। संदसि ग्राहक अमीर तबिको, शागिर्द ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हू हुआ। पुलिस जी दावा आहे त हिन जो कारोबार ब्रांड जी शकिल अख़्तियार करे चुको हो, जंहिंखे हूअ मुख़्तलिफ़ शहरनि ताईं मुनज़्ज़िम तरीक़े सां हलाईंदी हुई। पिनकीअ वटि पंहिंजो बाज़ाब्ता बैंक अकाउंट न हो। हूअ बेनामी अकाउंट्स इस्तेमालु कंदी हुई। मोबाइल सिमूं बि ॿियनि माण्हुनि जे नालनि ते जारी करायल हुयूं। पुलिस मौजिब हिन तरीक़े सां हूअ सिस्टम खां भॼंदी रही ऐं पंहिंजे नेटवर्क सां राब्ते में रहंदी हुई।